हिन रोड ही दड़े खां वॾा केयर रोड जेको अचे पियो ही तमामु ख़तमु थी चुको आहे। हीअ रोड जी हालत आहे आमदो रफ़्त माण्हुनि जी तमामु वॾी ॾुखी आहे। असां आला अमलदार ऑफिसरनि खां अपील ऐं गुज़ारिश उनखे कयूं था त महिरबानी करे दड़े खां वॾा केयर जतन जी किड़ी ॻोठ भाई खान केयर ॻोठ कंदर गुलाम सरवर पीरज़ादो ऐं ॿिया काफ़ी ॻोठ आहिनि 40 जे क़रीब लॻभॻि ही ॻोठ आहिनि जंहिंजी आमदो रफ़्त आहे। ही हिन सहूलत रोड जे सहूलत खां तमामु महरूम आहिनि। असां तक जे MPA खां MNA खां गुज़ारिश ऐं अपील करूं था ऐं घुर करूं था त महिरबानी करे दड़े खां वॾा केयर गुलाम सरवर पीरज़ादो ॻोठ कंदर ॻोठ भाई खान केयर जतन जी किड़ी ऐं ॿियनि ॻोठनि खे सहूलियत ॾिनी वञे। ही रोड नए सिर तां मिराद कराए ॾिनो वञे। वॾी महिरबानी।